अॼु जी कहानी आहे बसंत पंचमी जे बारे में। जीअं त बसंत पंचमी असां हर साल माघ महीने जी पंचमी ते मल्हाईंदा आहियूं। हिन ॾींहुं पीला वस्त्र पाईंदा आहिनि, सरस्वती माता जी पूजा कंदा आहिनि। जीअं त सरस्वती माता ज्ञान ऐं विद्या जी देवी आहे ऐं हिन ॾींहं खां बसंत ऋतु जो बि आगमन थींदो आहे। हिन सां जुड़ियल बि हिकिड़ी कहानी आहे जो कुझु ईअं आहे कि हिकिड़ो दफ़ो ब्रह्मा जी पृथ्वी ते विचरण कंदा हुआ ॾिसनि था त पृथ्वी तमामु नीरस लॻी पई आहे। हुननि खे पृथ्वी ते के तरह जो ज्ञान या आवाज़ ॿुधण में नथो अचे ऐं हुननि खे लॻे थो कि सभु कुझु ॾाढो मौन आहे। त हू सोचनि था ऐं पंहिंजे कमंडल मां थोरो जल खणी छंडा हणनि था ऐं माता सरस्वती जो आह्वान था कनि। तॾहिं माता सरस्वती जी उत्पत्ति थी थिए, जंहिंजे हथ में वीणा हूंदी आहे ऐं हू सरस्वती माता खां प्रार्थना कंदा आहिनि कि पृथ्वी तमामु मौन ऐं नीरस थी वई आहे। मां चाहियां थो तव्हां हिन पृथ्वी ते ज्ञान जो प्रकाश फैलायो ऐं जंहिंसां पृथ्वी में हिकिड़ी नई चेतना जी उत्पत्ति थी सघे। सरस्वती माता जीअं ई पंहिंजी वीणा जा तार छेड़ियऊं, तीअं ई सॼी सृष्टि में हिकिड़ी नई चेतना जागृत थी, जंहिंमें पखियूं बि चहकण लॻा ऐं नदी जे में बि कलकल जी आवाज़ थी, हवा में साए साए जी आवाज़ थी ऐं पृथ्वी ते हुन ॾींहं खां वठी बसंत पंचमी जो उत्सव सरस्वती माता जे जन्मोत्सव जे रूप में मल्हाईंदा आहिनि, जंहिंमें विद्यार्थी पुस्तकनि जी पूजा कंदा आहिनि ऐं मां सरस्वती खे पीला गुल चाढ़ींदा आहिनि, पीले चांवरनि जो प्रसाद चाढ़ंदा आहिनि ऐं जीअं त गायक हुन ॾींहुं वाद्य यंत्रनि जी पूजा कंदा आहिनि। हिन तरह बसंत पंचमी जो त्योहारु असां मल्हाईंदा आहियूं। जय झूलेलाल।